जुॾे में मशहूर संत तेजाराम जी ज़िंदगी ते ॿधल FC राठौड़ जिप्सी जे लिखियल किताब कदम कापड़िन जा जी मुहूर्त थी गुज़री। मारवीलान में कोठायल तकरीब में मेहमान खास सेनेटर ज्ञानचंद, वॾे वज़ीर जे सलाहकार वीर जी कोहली, शाइर अयूब खोसे, अदीबन, सियासी समाजी अॻवाननि तोड़े ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते तकरीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त संत तेजाराम पंहिंजे समूरी हयाती वैदानियत ऐं मोहब्बत जी प्रचार कंदे गुज़ारी। तेजाराम भक्ति गीतनि लाइ ख़ासि शोहरत रखण सां गॾोगॾु इल्मदोस्त शख़्सियत पिणु हो, जंहिं इंसानियत जी प्रचार ऐं ख़िदमत लाइ ज़िंदगी वक़्फ़ कई। उन्हनि चयो त वाहिद तालीम ज़रिए ई हिन समाज खे तब्दील करे सघिजे थो। भगत तेजाराम जी अणथक महिनत जो नतीजो आहे त संदसि ख़ानदान जा केतिरा ई नौजवान डॉक्टर, इंजीनियर ऐं उस्ताद आहिनि। तंहिं करे भगत तेजाराम जूं ख़िदमतूं यादगार आहिनि। समाज लाइ जेको माण्हू कंट्रीब्यूशन करे थो उनखे अहिड़ी मंजता मिलणु खपे। उन सां इहो थींदो जो जेको नौजवान उन में उत्साह पैदा थींदो ऐं उहो नौजवान जेको आहे सो हिनखे ॾिसी करे हिन समाज लाइ कुझु बहितर क़दम खणंदो, समाज लाइ कंट्रीब्यूशन कंदो, समाजी ऐं सियासी तौरु थोरो अॻिते ईंदो। कल्ह बि किताब असांजी ज़िंदगी जो अहम हिसो हो। अॼु बि किताब असां वटि अहमियत रखे थो। किताब जी हैसियत कॾहिं बि ख़तमु न आहे थियणी। FC राठौड़ असांजो जाखोड़ी लेखक आहे, हुनखे जस हुजे त हुन हिकिड़े फ़क़ीर मंश किरदार ते ही किताब सेड़ियो आहे ऐं उन सां गॾोगॾु हुनजे वारिसनि, फ़क़ीर जे वारिसनि खे बि जस हुजे जिन पंहिंजे इन सरमाए खे पंहिंजी वारसी कई आहे। ईअं ई सिंध मंझि आउं सम्झां थो त जेके अहम किरदार आहिनि उन्हनि जी वारसी थियणु घुरिजे, उन्हनि ते किताब अचणु घुरिजनि। हींअर जेको आहे बेरा रवी जो दौरु आहे। मोबाइल जे करे जेको आहे किताब खां कोहों दूर थींदो वञे पियो ऐं आउं चाहियां थो त हिकिड़ी असां बीठल पाणी में पथर छॾण जी कोशिशि कई आहे ऐं इहो किताब जेको आउं सम्झां थो असांजे समाज लाइ, इन माशरे लाइ हिकु ख़ूबसूरत किताब हूंदो ऐं इहो मैसेज ईंदो त उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं हिन माशरे में जेको आहे ख़ुशियूं हूंदियूं, अमन हूंदो, भाईचारी। भगत तेजाराम जे फर्ज़ंद नारायण दास कापड़ी चयो त मुंहिंजे वालिद भक्ति वसीले हमेशा इंसानियत ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।